दौलतपुर सफ़न के रहवासी पोरियत मोहम्मद हनीफ़ कुरैशी तूफ़ानी बरसातुनि बैदि रोज़गार न हुअण सबबि पंहिंजे ख़ानदान समेत दर बदर वारी ज़िंदगी गुज़ारे रहियो आहे। बरसातुनि खां अॻु हू हिकु किराए जे घर में रहंदो हो ऐं गॾह गाॾो हलाए पेट गुज़र कंदो हो। पोरियत मोहम्मद हनीफ़ जो हिकु नौजवान पुटु कुझु वक़्तु अॻु हादसे सबबि मज़दूर थी वियो आहे ऐं हिकु पुटु ऐं हिकु न्याणी ज़हनी मरीज़ आहिनि, जेके हिन वक़्तु बेयारो मददगार सैयद मुकीम शाह जे क़ब्रिस्तान में रहण ते मजबूर आहिनि। उन मौक़े ते आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे हिननि चयो त असां मजबूर लगा वेठा हूँ कंहिंजी मदद जे इंतज़ार में, जेको कंहिंखां पुॼे असांजी मदद करे का पेट वठी ॾिए, को जॻह असांखे बच्चनि खे विहारिया न्याणीनि खे, ॿियो असां वटि का शइ न आहे। पुटु मुंहिंजो माज़ूर आहे, ॿियो चरियो आहे, ॿी न्याणी आहे उहा बीमार रहे थी, दवा दारू लाइ हींअर असां वटि का पेशा न आहे, न रोज़ी आहे न का, वेठा आहियूं ईअं ई बसि। अब ग़रीब आहियूं, माज़ूर आहियूं, मुकीम शाह जेलानी में वेठा आहियूं, असां वटि न प्लाट न छा आहे, मुक़ाम में वेठा आहियूं, गॾे गाॾो हलाए रोज़ी कंदा आहियूं। हींअर पंहिंजो प्लाट कोन्हे, हाणे साईं वटि वेठा आहियूं मुर्शिद जी पनाह में। बाबा असां ग़रीब आहियूं, असांजी मदद कई वञे, मिसकीन आहियूं, माज़ूर आहियूं। मैं मुकीम शाह में बैठी हूँ, कोई जगह नहीं मेरे पास, मसवाड़ पे बैठी थी, जगह वो गिर गई है, मेरा बच्चा बेरोजगार है, माजूर है, दोनों टांगे नहीं है उसकी, ना कोई मोहल्ले वाला मदद करता है, ना कोई, भूखे प्यासे बैठे हुए हम लोग, गरीब आदमी है। शोहर मेरा बीमार रहता, बेटी मेरी बीमार है, मैं खुद भी सही नहीं रहती हूँ, मजबूर से बैठे हुए हम लोग। आप लोग कोई मदद करें हमारी, कि कोई जगह या कोई राशन का या किसी चीज़ का, भूख से बैठे हुए हम लोग। साईं ही ग़रीब ख़ानदान आहे जेको बरसातुनि खां वठी तमामु घणी दरपदरी वारी ज़िंदगी गुज़ारे रहियो आहे। असां पंहिंजे वसार वॾी कोशिशि कईसूं, पोइ जहिड़ो बि असांजो हाल हो, असां न MP आहियूं, न MNA, न ज़िले नाज़िम, असां पाण मिसकीन माण्हू, इंसानियत जे नाते तमामु घणी कोशिशि कईसूं। ही उहा जॻह आहे जिथे माण्हू मरी पोइ ईंदा आहिनि, पर ही मजबूरनि जीअरा अची मुंहनि सां गॾु वेठा आहिनि। आला इख़्तियारनि खे गुज़ारिश आहे, हथ ॿधी अर्ज़ु था कयूं त ख़ुदा जे वास्ते मोहम्मद आले मोहम्मद जे सदके इन्हनि मिसकीननि जी मदद कयो, ताकी इन्हनि खे को घर छित भित मिली सघे। हिकु त ही माज़ूर बि आहिनि, बीमार बि आहिनि, ॿियो को कमाइण वारो बि कोन्हे, सिर्फ़ु गॾ गाॾियो जो ज़रियो, गॾ बि हिननि जा मरी चुका आहिनि। हाणे सिर्फ़ु ख़ुदा तरस कंहिं बंदे जो इंतज़ारु आहे जेको अची मदद करे ऐं ख़ुदा खे राज़ी करे।